सिंध ते 6 नवां केनाल ठाहिण ख़िलाफ़ अयाज़ लतीफ़ पली जी अॻुवाणी में ॻोठ अमीन लाखो खां एहतिजाजी रैली निकिती, जेका सख़्त नारेबाज़ी कंदी न्यू सैदाबाद शहर जे स्टेशन चौक ते पहुती, जिते मेड़ खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पली जी चयो त केनाल जोड़े सिंध खे मुकमल बर्बाद करण जो मंसूबो जोड़ियो वियो आहे, जंहिंजी मंज़ूरी सदर आसिफ अली ज़रदारी ॾिनी आहे। जेकॾहिं ज़रदारी खे सिंध जो दर्द आहे त हुकूमत खे छॾे केनाल ठहण खे बंदि कराइण लाइ जदोजहद में असांजो साथ ॾिए। हिन चयो त इहा साॻी अपील आऊं बिलावल भुट्टो संदसि ॿिनि भेनरुनि बख़्तावर आसफा ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे बि कंदुसि। अयाज़ लतीफ़ पली जी वधीक चयो त सिंध जा माण्हू जागी चुका आहिनि ऐं कंहिं बि सूरत में केनाल ठहण न ॾींदा ऐं पंहिंजियूं जानियूं बि कुर्बान करे छॾींदा। हिन चयो त केनालनि ख़िलाफ़ असांजी जदोजहद जारी रहंदी। आऊं इन लाइ सॼी सिंध में संदरो ॿधी निकितो आहियां। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त सिंधू दरिया ते 6 नव केनाल अॾण ख़िलाफ़ न्यू सैदाबाद में अयाज़ लतीफ़ पली जी अॻुवाणी में ज़बरदस्त एहतिजाजी रैली कढी वई आहे, जिथे नवां केनाल ठाहिण ख़िलाफ़ ज़बरदस्त मुज़ाहिमत जो ऐलान पिणु कयो वियो आहे। अमीन लाखे जे दोस्त असां दा गचो ही 5-10 मिंट दुकान बंद करण सां कुछ दवा जे विच में क़ौमी अवामी तहरीक जो अगुवान सिंचो दानिश्वर अतीब दा हो कानूनदान पार्टियुनि जा झंडा ये मुंहिंजा झंडा आहिनि, छाकाणि ही झंडनि जी जंग थोरी आहे। ही जंग त आहे पंहिंजा वसीला बचाइण, पंहिंजी क़ौम बचाइण, पंहिंजो आवाम बचाइण, पंहिंजा माण्हू बचाइण जी, पंहिंजे ईंदड़ 1000 सालनि लाइ पंहिंजी धरतीअ खे बचाइण जी। तव्हांजा पड़पोटा ऐं तड़पोटा पुछंदा त जॾहिं ॾाढो पड़ ॾाढो हयात हो तॾहिं पाणी ते धाणो पे लॻो, वारो ॾाढो कहिड़े पासे हो? ॾाढो अबाबीलनि जे पासे बाहि विसाइण वारनि सां गॾु हो या फरौननि ऐं उन दौर जे शदादनि सां गॾु हो। तंहिंजे करे तव्हीं जेके हिते बीठा आहियो, तव्हीं फ़ख्र सां पंहिंजे पड़पोटनि तड़पोटनि खे ॿुधाईंदव त जॾहिं सिंध ते हमिलो पियो थियो तॾहिं असीं हक़ जे पासे हुआसीं, असीं सिंध जे पासे हुआसीं, असीं दरिया जे पासे हुआसीं, असीं पंहिंजे माण्हुनि जे पासे हुआसीं। तव्हीं उहे ख़ुशकिस्मत आहियो हिते जा माण्हू। ऐं अचां पियो परीअ ॿुढो कबराणी, वरी अचां पियो 26 तारीख़ मिठी, वरी अचां पियो 28 तारीख़ ॾाढो कोट गुलाम अहमद पियो हलंदुसि, देसी पियो हलंदुसि। मूंखे ख़बर आहे सिंधी हथियारनि वारा कोन्हनि, सिंधी मिलिटेंट कोन्हनि, सिंधी हथे ख़ाली 7 करोड़ सिंधी बीठा तव्हीं चुरी कोन सघंदव। तंहिंजे करे डैम ठाहिण जो, कैनाल ठाहिण जो, पाणी रोकण जा फ़ैसिला हमेशह तव्हां कया आहिनि। इंडस वाटर ट्रीटी जो फ़ैसिलो बि तव्हां कयो 1960 में। केरु हो नालो कोन थो खणा, तव्हांखे ख़बर आहे केरु हो वज़ीर उन वक़्तु। पोइ डैम ठाहिण खे कंहिं चयो त इंडस डैम रखोसि, कालाबाग डैम जो नालो, इहो बि तव्हां चयो, तव्हांजे वॾनि चयो। हाणे 8 जुलाई 2024 ते कैनालनि जी मंज़ूरी बि ज़रदारी साहब तव्हां ॾिनी।